बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां इंसाफ़ अली मेमण, तव्हांजे पंहिंजे चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु। ऐं अॼोको मुंहिंजो टॉपिक आहे त तव्हां फेसबुक में कंहिं बि वीडियो खे बिना कंहिं सॉफ्टवेयर जे एंड्रॉयड मोबाइल में कीअं कॉपी करे सघो था, बिना कंहिं एप्लीकेशन जे। जनाब, अॼु इहो मुंहिंजो टॉपिक आहे। जेकॾहिं तव्हां इहो सिखणु चाहियो था त तव्हां मूंसां गॾु रहिजो, मुंहिंजे वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो, इंशाअल्लाह तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो। वीडियो शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु इहा ई रिक्वेस्ट आहे, सम्झो सम्झायो तव्हांजो ऐं मुंहिंजो पंहिंजो चैनल आहे, इनखे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण लाइ रेड कलर जे सब्सक्रिप्शन बटन खे क्लिक कयो। ईअं करण सां बेल जो आइकॉन ईंदो, उनखे बि क्लिक कयो। उनखे क्लिक कंदो त हर नई अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदो ऐं तव्हां पहिरीं ॾिसी सघंदो ऐं उन सां मुस्तफ़ीद थी सघंदो ऐं फ़ाइदो वठी सघंदो। मुंहिंजे चैनल, मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा ऐं मूंखे कमेंट्स में ज़रूरु लिखी ॿुधायो त मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि। ऐं जेकॾहिं को सुवाल आहे त उहो बि लिखो, मां उनजो जवाब ॾियो। साण हलूं था वीडियो जी तरफ़। जनाब, वीडियो जे लाइ हाणे फेसबुक मां जेकॾहिं कंहिं वीडियो खे बिना कंहिं सॉफ्टवेयर जे तव्हां कॉपी करणु चाहियो था त मुंहिंजा ॿ तरीक़ा आहिनि। सभिनी खां असीं जनाब, हीउ फेसबुक खुली वियो आहे। हाणे हिन में तव्हां गूगल क्रोम खुली वियो आहे। हाणे फेसबुक खे क्लिक कयो। जीअं फेसबुक खे क्लिक कंदव त फेसबुक ओपन थी वेंदो। तव्हां ॾिसी सघो था, हीउ फेसबुक ओपन थी वियो आहे। हाणे जेकॾहिं तव्हां चाहियो था त को वीडियो तव्हां कॉपी कयो, उनजो तमामु आसान तरीक़ो आहे। हीउ वीडियो तव्हां ॾिसो पिया, हिनखे प्ले कयो। जीअं प्ले कंदो त हीउ प्ले थी वेंदो। हिनखे स्टॉप कयो। इनखे स्टॉप करे इनखे थोड़ी देर तव्हां ईअं झलींदव, पुश कंदव। इनखे पुश कयो थोड़ी देर। जीअं पुश कंदो, हीउ ॾिसो था डाउनलोड वीडियो जो ऑप्शन अची वियो। इनखे क्लिक कंदो। इनखे जीअं क्लिक कंदो हीउ वीडियो डाउनलोड थियणु शुरू थी वेंदो। हीउ तव्हां ॾिसी सघो था, हीउ वीडियो डाउनलोड थिए पियो फेसबुक तां। ऐं ईअं तव्हां आराम सां को बि वीडियो फेसबुक जो डाउनलोड करे सघो था। हिकिड़ो ॿियो वीडियो तव्हांखे आउं डाउनलोड करे ॾेखारियां थो। क्रोम में फेसबुक खे खोलो। सपोज़ कयो हीउ वीडियो आहे, हिनखे पहिरीं प्ले कयो। प्ले कंदो त हीउ प्ले थी वियो। प्ले थियण खां पोइ तव्हां हिन ते थोड़ी देर पुश कयो। डाउनलोड वीडियो जो ऑप्शन अची वियो। इनखे क्लिक कयो। इनखे क्लिक करण सां इहो वीडियो डाउनलोड थियणु शुरू थी वेंदो। तव्हां ॾिसी सघो था, इहे ॾिसो सेकंड वीडियो बि शुरू थी वियो आहे। ईअं तव्हां आराम सां बिना कंहिं सॉफ्टवेयर, बिना कंहिं एप्लीकेशन जे फेसबुक जे वीडियो खे डाउनलोड करे सघो था। जनाब, हिन जो हिकिड़ो ॿियो बि तरीक़ो आहे। तव्हां जेकॾहिं चाहियो था त फेसबुक जो जेको ऐप हूंदो आहे, उन खां वीडियो जेकॾहिं बिना कंहिं सॉफ्टवेयर, बिना कंहिं एप्लीकेशन जे डाउनलोड करियो, उन जो बि तरीक़ो आहे। तव्हां फेसबुक खोले वठो। हीउ जनाब फेसबुक खुली वियो। हाणे तव्हां हीउ ॾिसो सघो था, वीडियो आहे। वीडियो खे जॾहिं ॾिसंदव त हिनजे जेके हिनखे हीउ जनाब मथे तव्हां ॾिसी सघो था, हीउ एरो नंढे एरो टाइप जो बटन जेको आहे, इनखे क्लिक कंदव त हीअ हिकिड़ी विंडो खुली वेंदी। हिन विंडो में तव्हां ॾिसी सघो था सेव वीडियो जो ऑप्शन बि आहे, पर इनखे कोन्हे छेड़णो। हीउ जेको हेठि सभिनी खां हेठि हूंदो कॉपी लिंक, इनखे लिंक खे कॉपी कयो। कॉपी करण खां पोइ तव्हां वरी क्रोम ब्राउज़र में वेंदव। हीउ साईं क्रोम ब्राउज़र खोले वठो। खोलण खां पोइ जेको लिंक बार आहे, इनखे थोड़ी देर झलींदो। हिते पेस्ट कयो। पेस्ट करण खां पोइ इनखे खोलींदव त जनाब तव्हां उन ई वीडियो में पहुची वेंदव जेको वीडियो पाण पहिरीं हलायोसीं। हाणे इनखे प्ले कयो। प्ले कंदो। प्ले करण खां पोइ इनखे भले स्टॉप करे छॾियो। स्टॉप करण खां पोइ थोड़ी देर जीअं ई हिन ते टच कंदव या पुश कंदो, प्ले कयो, इनखे थोड़ी देर पुश कयो। पुश कंदो, हीउ डाउनलोड वीडियो जो ऑप्शन अची वियो। इनखे क्लिक करण सां इहो वीडियो बि डाउनलोड थी वेंदो। ऐं तमामु सुठो तरीक़ो आहे। बिना कंहिं एप्लीकेशन, बिना कंहिं सॉफ्टवेयर जे तव्हां कंहिं बि फेसबुक जे वीडियो खे डाउनलोड करे सघो था। लेकिन उन जे लाइ तव्हांखे ब्राउज़र में वञी फेसबुक खोलणो पवंदो। ऐं ईअं अॼोको इहो मुंहिंजो टॉपिक हो जनाब, जंहिंमें मूं इहो सम्झाइण जी कोशिशि पई कई त तव्हां फेसबुक जे वीडियो खे एंड्रॉयड मोबाइल में कीअं बिना कंहिं एप्लीकेशन ऐं सॉफ्टवेयर जे कॉपी करे सघो था। तमामु आसान वे हो। ऐं उमेद आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो।
जनाब हाणे आउं तव्हांखां इजाज़त वठां थो। इजाज़त वठण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु इहा रिक्वेस्ट आहे त तव्हां महिरबानी करे मुंहिंजे चैनल सम्झो सम्झायो खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जो तरीक़ो इहो आहे त रेड कलर जे बटन खे क्लिक कयो, बेल जो आइकॉन ईंदो उनखे बि क्लिक कयो। इन करण सां मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां उनखे पहिरीं ॾिसी सघंदव। मुंहिंजी वीडियोज़ खे ॾिसो, लाइक शेयर करणु न विसारियो ऐं कमेंट्स में मूंखे लिखो मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि। ऐं जेकॾहिं को सवाल पुछणु चाहियो था त उहो बि पुछी सघो था, मां उनजो जवाबु ॾियण जी कोशिशि कंदुसि। इन सां गॾु आऊं तव्हांखे इजाज़त वठां थो। अल्लाह हाफ़िज़।